बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जीअं त नाज़रीन असां हींअर मौजूदु आहियूं फ़कीर मोहम्मद लाशारी जी मज़ार ते, जिते हुनजी 29 वर्सी इंतिहाई सादगी सां मल्हाई पई वञे। जॾहिं त हिन वक़्तु जेके सो हुनजे ख़ानदान जा ॿाहिरि दोस्त अज़ीज़ ऐं ॿिया जेके सो गाजी ख्वाड़ ऐं ॿिनि शहरनि जा मक़ामी सहाफ़ी बि मौजूदु आहिनि। उन हवाले सां असां फ़कीर मोहम्मद लाशारी जी फैमिली सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। संदन जो छा चवणु आहे, हुनजो घर जी रहिणी कहिड़ी कीअं ऐं लिखणी वारी दुनिया में जॾहिं आयो सहाफ़ती दुनिया में, त हुनजो छा मयार रहियो ऐं मौजूदा उन खां पोइ अव्हांजी ज़िंदगी जो जेको आहे सो माहौल आहे कीअं रहे थो। तव्हां त फ़कीर मोहम्मद लाशारी सां काफ़ी वक़्तु बि गुज़ारियो ऐं मौजूदा जेको आहे सो हालात जॾहिं हुन दुनिया मां हलिया विया आहिनि, वफ़ात पाए विया आहिनि, तव्हांजो छा महसूसु आहे मौजूदा माहौल बाबति? असल में फ़कीरमंद खां पोइ त असांखे माना असांजे तालके जो ऐं ज़िले जो वॾे में वॾो सहाफ़ी हुयो ऐं फ़कीरमंद जॾहिं हितां हलियो वियो आहे त असांखे बिल्कुलु माना सहाफ़त में बि ॼण हिकिड़ो वॾो ख़ाल महसूसु थिए थो। माना हिन लाइ जेकॾहिं फ़कीर मोहम्मद अॼु बि ज़िंदा हुजे हा त सहाफ़त जी पूरी ख़िदमत करे हा। तमामु सुठो। हीअं ॾिसो तुंहिंजो वॾो फ़र्ज़ंद सारंग लाशारी पिणु मौजूदु आहे। हुन सां बि ॻाल्हि ॿोल कंदासीं। तुंहिंजे बाबा जे विछोड़ खां पोइ कीअं माहौल रहे थो ऐं हुनजे जेका सो बक़ाया ज़िंदगी बाबति छा माहौल आहे जेको तव्हां हींअर कीअं बक़ाया ज़िंदगी गुज़ारियो था वालिद जी वफ़ात खां पोइ? हा, वॾो ख़ाल आहे ऐं हुनजो ख़ाल जो इज़ालो नथो थी सघे। उहो यार जेको पैदा थियो धरती जे लाइ पैदा थियो, उनजो जेको ॾुखु हुयो उनजे दिलि में सिंध धड़कंदी हुई। उहो गाजी ख्वाड़ जी कलराटी मिटी मां जनमु ज़रूरु वरितो, पंहिंजे ॻोठनि जी भितनि सां, पंहिंजे ॻोठ जे पोरियतनि सां, हारियुनि सां बि प्यारु कंदो हो ऐं जॾहिं हुन सां मिलंदो हो त भाकुर पाए मिलंदो हो। वरी ॿेड़ा गारे में गप में हुजनि त उनखे अहिड़ी फीलिंग ॾींदो हो त जीअं उहो हुन मूं ई आहे। त वॾो माण्हू हो ऐं हलियो वियो ऐं तकिड़ो हलियो वियो। 42 साल का उमिरि न आहे। 42 साल में बसि माण्हू मेच्योर थींदो आहे। नंढी उमिरि में हिनखे अलाह साईं एतिरा गुण ॾिना, एतिरो पोरियो छॾे वियो आहे। हिते असांखे उहो हर ॾींहुं कंहिं न कंहिं शइ में साम्हूं ईंदो आहे। हिते वेंदा आहियूं, को दोस्त यार मिली वेंदो आहे, हिते को तारीफ़ थी वेंदो आहे त पोइ माण्हू जी तरीक़े सां मूंसां मिलंदा आहिनि, भाकुर पाए अखियुनि में उनजे ॻोढ़ा हूंदा आहिनि, चवंदा आहिनि यार तूं तमामु वॾे माण्हू जो पुटु आहे। सो यार हलियो, पर उहो आहे जो उनजी जेके साराणियूं आहिनि उहे असां गॾु आहिनि ऐं गॾु रहंदियूं। अॼु उहो ॾींहुं ॾाढो ॾुखाईंदड़ ॾींहुं आहे। फ़कीर मोहम्मद लाशारी जूं काफ़ी ख़िदमतूं सहाफ़ती दुनिया में, हालांकि ॿिनि शहरनि में त सरकारी सतह ते या NGO जे तरफ़ां या ॿियनि तंज़ीमी सतह ते तक़रीबात थियनि थियूं पियूं। गाजी ख्वाड़ जे मक़ामी शहर में या जिते हुनजी जेको जनमु भूमि आहे या उन खां पोइ वफ़ात में हिन इलाइक़े में ई मुदफ़िन आहे, उन वारा सरकारी सतह ते तक़रीब छो नथी कोठाई वञे? ॾिसो, लाशारी साहिब खे कंहिं बि पज़ीराई जी सरकारी सतह ते ज़रूरत न आहे। हू बालातर माण्हू हो ऐं हुनजो यार जो पोरियो इहो हूंदो त भई हू इन चाहींदो त मुंहिंजो फोटो अचे, मुंहिंजी अख़बार में ख़बर लॻे, किथे मां पाण खे हीरो करे पेश कयां। हू हीरो हुयो, हीरो हलियो वियो ऐं इन करे सरकारी सतह ते कोताही आहे असांजे इदारनि जी। पंहिंजे हीरोज़ खे ईअं यादि कोन था कनि जीअं उनखे फ्रीक्वेंटली यादि करणु घुरिजे। त बहरहाल असांजो हाणे प्रोग्राम आहे, कोविड जे करे थोरो मामिलो वरी नई वेव आई आहे, 4th वेव। तो असांजो आहे डिसंबर में इनशाला असां हिते गाजू खावड़ में को सुठे तरीक़े किताब बि बाबा जो अची वियो आहे, फाइनल थी, उहो लॉन्चिंग कंदासीं डिसंबर में। असां गाजू खावड़ में हिकिड़ो शानदार प्रोग्राम रखंदासीं। ठीकु आहे, महिरबानी। हाणे असां मुंहिंजो बिरादर फ़कीर मोहम्मद लाशारी जो असां वटि मौजूदु आहे, हुन सां बि ॻाल्हि ॿोल कंदासीं। साईं जन जो छा मौक़िफ़ रहियो आहे ऐं छा माहौल रहियो आहे साईं हींअर जेको हिकु उस ऐं तपिश गर्मी जे माहौल में वर्सी मल्हाई पई वञे, उन हवाले सां छा चवणु आहे? साईं ॻाल्हि इहा आहे त इहो तव्हां सभिनी दोस्तनि जी मोहबत आहे जो सभु हिते गॾु थिया आहियो। हाणे हू यार त बेसिकली हाणे असांजो त ख़मीर हुयो, पर जंहिंजो ख़मीर न बि हुयो उन्हनि माण्हुनि सां मुंहिंजो रिलेशन अहिड़ो हुयो जो हू जंहिं माण्हू सां हिकिड़ो दफ़ो मिलियो त हू चवंदो आहे ई मुंहिंजो। सो इहे ख़ुशूसियतूं तमामु घटि माण्हुनि में हूंदियूं आहिनि। सो अलाह ते हुनखे ख़ुदा दा सलाह सां नवाज़ियो। सो हाणे हुन माण्हू जे लाइ जेतिरो कुझु चइजे उहो घटि आहे। ठीकु आहे साईं। फ़कीर मोहम्मद लाशारी काफ़ी जेका सो मक़ामी सतह ते हिते त ज़िंदगी गुज़ारी, पर हुन कराची में सहाफ़ती दुनिया में बि हुन ज़िंदगी जा काफ़ी साल ॾिना ऐं हुन वक़्तु हुनजी समाजी ज़िंदगी छा हुई या सियासी हवाले सां हुनजो छा माहौल रहियो या घर जे हवाले सां बि? इहो हिकु ई सवाल में तव्हां पंहिंजो कंप्लीट कंदव। टाइम जी बि किलत आहे, उनखां पोइ जेको आहे गर्मी जी तपिश करणी आहे। असुल छा हो जो हुनजा यार जा समाजी कम घणा हूंदा हुआ। हिते जॾहिं ॻोठ अक्स करे ईंदो हो, घणी मसरूफ़ियत जे बावजूदि तॾहिं बि दोस्त यार ईंदा हुआ, उनखे लेक्चर वग़ैरह ॾींदो हो त उहो असां खां इहे सुवाल कंदा हुआ त असां कहिड़ी पार्टी में वञूं। पोइ हर दोस्त खे इहे चवंदो हो जेका तव्हांखे सुठी पार्टी लॻे, सिंधी सियासी पार्टी हुजे का ॿी हुजे, जंहिंमें तव्हांखे सुठी लॻे, जंहिंमें तव्हांखे सम्झ में अचे जेके समाजी कम जिन में हुजनि, जेके माण्हुनि जी परगोर हलनि, तव्हां उन्हनि पार्टियुनि में हलिया वञो। उन यार जो बि इहो हूंदो खुली कंहिंखे इहा शइ न चवंदो त तव्हां फलाणी पार्टी में वञो, टीवी में वञो। माना उहो माण्हू खे हर कंहिंखे पंहिंजो ख़ुदि मुख़्तियार छॾींदो ऐं इहा राय ॾींदो त जेका तव्हांखे पार्टी सुठी लॻे तव्हां उन में हलिया।
जीअं त फ़क़ीर मोहम्मद लाशारी जी जेका सो वरसी इंतिहाई सादगी सां मल्हाई वई जॾहिं त फ़क़ीर मोहम्मद लाशारी जे हवाले सां फ़हीम लाशारी जे हवाले सां हिकु जेकर तबसरो कजे या मौजूदु सूरत हाल ते अगरि जाइज़ो वठिजे त सहाफ़ती दुनिया में त यकीनन वॾो खाल पैदा थी चुको आहे जीअं मोहतरमा या शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जी शहादत बाद सियासी हलकनि में खाल पइजी चुको आहे ऐं ज़ाहिरी ॻाल्हि आहे जेको आहे सो फ़क़ीर मोहम्मद लाशारी जो जेको यकीनन हुन जी लिखणनि मां ऐं हुनजे सहाफ़ती पोरे मां नौजवाननि खे बि उत्साह मिलंदो आहे ऐं हू इन ई मंज़िल तरफ़ साॻी जंहिं तरफ़ फ़क़ीर मोहम्मद लाशारी गामज़न हुयो सहाफ़ती दुनिया जी मंज़िल तरफ़ ऐं यकीनन नौजवान बि उत्साह करे उन ई दग तरफ़ गामज़न आहिनि। साथी रिपोर्टर अमर रज़ा खे ॾींदा इजाज़तूं बादशाह जान सां गॾु फ़ी अमान अल्लाह। अल्लाह निगहबान।